मीरपुर मातलो में आम खबर शामिल कंदासीं त बदनाम धाड़ेलन राहिब शहर राणो शहर ऐं ज़हूरो शहर गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। इनाम रखियल ॾोहारिन DIG सखर नासिर आफ्ताब पठान आॾो हथियार फिटा करे गिरफ़्तारी पेश कई। पुलिस आॾो पेश थियल धाड़ेल राणो शहर मथां 100 खां मथे केस दाख़िल थियल आहिनि। टिनी धाड़ेलनि मथां हुकूमत तरफ़ां 1-1 करोड़ रुपया इनाम रखियल आहे। अहम ख़बर मां ताईं पहुचायूं पिया। मीरपुर मातेलो मां बदनाम धाड़ेलन राहिब शहर राणो शहर ऐं ज़हूरो शहर गिरफ़्तारी ॾेई छॾी। इनाम रखियल ॾोहारिन DIG सखर नासिर आफ्ताब पठान आॾो हथियार फिटा करे गिरफ़्तारी ॾिनी। पुलिस आॾो पेश थियल धाड़ेल राणो शहर मथां 100 खां मथे केस दाख़िल थियल आहिनि। इन हवाले सां सलाइन त मौजूद आहे मीरपुर मातेलो मां लतीफ़ वसीर जी। लतीफ़ कहिड़ा तफ़सील आहिनि, तफ़सील ॾिजो। जेके रोहती जे कचे में सिंध जो बदनाम धाड़ेल जेको राहिब शहर आहे, राहिब शहर पंहिंजनि साथियुनि समेत गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। इनमें जेको राणो शहर जे हवाले सां राणो शहर जा त गिरफ़्तार न आहे, पर उनजा जेके ॿिया साथी आहिनि धाड़ेल राहिब शहर, ज़हूर शहर, नादर शहर, सिंधू शेख, मोरियो शहर ऐं मलीर शहर जेके आहिनि उन्हनि DIG सखर नासिर आफ्ताब SSP घोटकी अनवर खेत्रान अॻियां जेको आहे गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। ऐं यादि रहे त धाड़ेल राहिब शहर आहे उनजे मथां पंजाब सरकार पारां 1 करोड़ इनाम मुक़ररु थियल हो ऐं इन सां गॾु सिंध सरकार पारां जेको 1 करोड़ इनाम मुक़ररु थियल हो धाड़ेल राहिब शहर ते, धाड़ेल ज़हूर शहर ते। धाड़ेल राहिब शहर मथां घोटकी ज़िले अंदरि सिर्फ़ु 100 जे लॻभॻि जेके क़तल, अगवा, धाड़ा, फुरूच संगीन जेके उनजे मथां केस दाख़िल थियण। ज़हूर शहर मथां बि केस दाख़िल थियणी, पर उन सां गॾु जेके उनजा ॿिया साथी नी जंहिंमें नादर शहर आहे उनजे मथां 50 लाख इनाम मुक़ररु थियल आहे, मोरियो शहर मथां 50 लाख इनाम मुक़ररु थियल आहे। हीअ जेके धाड़ेल राहिब शहर जा जेके साथी नी धाड़ेल राहिब शहर, ज़हूर शहर, नादर शहर, सिंधू शेख ऐं मोरियो ऐं मलीर शहर जेके गिरफ़्तार थिया नी, इन्हनि गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे, हथियार फिटा करे छॾिया नी। इन्हनि खे आंदो पियो वञे, इम्कान आहे त प्रेस कॉन्फ्रेंस कई वेंदी। इन्हनि जे मथां हीअ घोटकी ज़िले अंदरि सिर्फ़ु जेके 100 खां मथे संगीन जेके केस दाख़िल थियल नी, पर उन सां गॾु घोटकी, कश्मोर, कंदकोट, पंजाब जे मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके इन्हनि जे मथां अगवा, फुरू, धाड़ा उन सां गॾु ॿिया केस दाख़िल थियल नी। यादि रहे त हीअ जेको धाड़ेल राहिब शहर आहे या ज़हूर शहर आहे ऐं 2022 में शहीद पुलिस ऑफिसर अब्दुल मालिक भुट्टो, SHO दीन मोहम्मद लिगारी, SHO अब्दुल मालिक कमांगर समेत 5 पुलिस एहलकारनि जे क़तल केसनि में इहे मुख्य जवाबदार आहिनि। इन्हनि जेको आहे हथियार फिटा करे छॾिया आहिनि। DIG सखर SSP अॻियां हीअ गुज़िरियल 1.5 महीने खां वठी जेको पुलिस ऐं रेंजर्स ऐं हसास इदारनि जो जेको गॾियल ऑपरेशन हो रोहती जे कचे वारे इलाइक़े में दहशत जी अलामत बणियल जेको धाड़ेल हो राहिब शहर, अॼु उन पंहिंजे साथियुनि समेत जेका गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। ऐं थोरो उन में वाज़े कंदा हलूं जेको राणे शहर जे हवाले सां राणो शहर अञा सूदो गिरफ़्तार न थियो। ठीक है, बड़ी मेहरबानी लतीफ़ वसीर, तफ़सील ॾियण लाइ।